बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्लास नंबर 29 है हिन जे अंदर ॾाढी इंट्रेस्टिंग हिकिड़ी नड़ी पॉइंट है असां उनखे डिस्कस कंदासीं जीअं त असां प्रीवियस क्लासिस में डिस्कस कयोसीं त जॾहिं असांखे कॉमन फ्रैक्शन मिले तो उनखे डेसिमल फ्रैक्शन में कीअं तब्दील कंदासीं। हाणे असांजो टॉपिक है त जॾहिं डेसिमल फ्रैक्शन मिले तो उनखे कॉमन फ्रैक्शन में कीअं तब्दील कंदासीं। सोचो त असां स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। तव्हांजे साम्हूं में हिकिड़ो नंबर खयो आहे त डेसिमल असांखे हिकिड़ो फ्रैक्शन जे अंदरि या डेसिमल नंबर्स जे अंदरि हिकिड़ो दर्जो मिलियल आहे। उन जे लाइ चयो थो वञे त तव्हां हिनखे डेसिमल मतिलबु फ्रैक्शन मां कॉमन फ्रैक्शन में तब्दील कयो। हाणे हिन जे लाइ हिकिड़ो सादा असूल आहे, उहो इहो आहे त तव्हां छा कयो, अपान ॾियो, अपान जो ॾेई करे उन खां पोइ पॉइंट कटे उन जी जॻह ते ॾियो 1 ऐं पॉइंट खां पोइ जेतिरा अंग हुजनि ओतिरा जो 0 तव्हांजो ही कॉमन फ्रैक्शन में तब्दील थी वेंदो। आई एम गोइंग टू रिपीट दैट। अगरि कोई बि असांखे मिले थो, लेट सपोज 3.62 इनखे डेसिमल फ्रैक्शन मिलियो आहे, असांखे डेसिमल नंबर मिलिया आहिनि, असांखे इनखे कॉमन फ्रैक्शन में तब्दील करिणो आहे त छा करिणो आहे, अपान ॾियो, पॉइंट कटे पॉइंट खां हिन पासे वारा अंग जेतिरा आहिनि ओतिरा हेठि 0 ॾियो त असां वटि छा थींदो जवाबु। हीअ असांजो मतिलबु जवाबु आहे। पर ॾिसो हीअ अञा रिड्यूस थिए थो, यानी सिंपलेस्ट फॉर्म में अची सघे थो। असां हुनखे आणींदासीं, छो त ॾिसो न कॉमन फ्रैक्शन जे अंदरि असां सिखियो आहे त हुनखे सिंपलेस्ट फॉर्म में रखो ऐं इहो ॾिठो आहे असां त हुनखे तव्हां अगरि मतिलबु उहो जवाबु इम्प्रॉपर थो अचे त वरी कंपाउंड करे रखो, मतिलबु एतिरो तव्हां लही अचो हेठि। हाणे 52/10 खे रिड्यूस कंदासीं, छो त रिड्यूस थिए थो 2 जी टेबल सां। 5 × 10 2 × 4 1 हेॾे 6 × 12 यानी छा जवाबु आयो 26/5। हाणे अॻिते रिड्यूस नथो थिए ऐं प्रॉपर फ्रैक्शन बि न आहे, असां हिनखे एंड किथे कंदासीं कंपाउंड फ्रैक्शन में, यानी 5 × 5 = 25, हिकु पाशी बचंदो 5 हेठि। हे तकड़ में मां कीअं जवाबु लिखां थो, इहो तव्हां जॾहिं हिनखे ट्रेडिशनली हल कंदव ऐं तव्हांजी घणे खां घणी प्रैक्टिस थी वेंदी न त तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त हिन जा जवाब छा निकिरंदा। सो ही हुनजो जवाबु आहे, तव्हां ट्रेडिशनली हल कंदव ऐं मां उते स्पीड वठां थो जेका शइ असांजी सुठी पढ़ियल आहे अॻ में। सो वरी अचो हिन ते, यानी असां डेसिमल फ्रैक्शन हुयो असांखे कहिड़ो 3.62, उनखे असां कॉमन फ्रैक्शन में तब्दील कयोसीं। हे तव्हांजे साम्हूं लिखियो आहे। अञा रिड्यूस थिए थो त असां हिनखे रिड्यूस बि कंदासीं, यानी 2 जी टेबल सां अधु कयो त हिनखे थींदो 50, हे थींदो 1 × 9 हिकु हेॾे 8 × 16, हे थींदो 1 × 2 यानी 181/50। हिते मां हिकिड़ी ॻाल्हि डिस्कस करणु चाहियां थो त ॾिसो असां हीअं रिड्यूस कंदा आहियूं, माना हीअं रिड्यूस करणु मां तव्हांखे सम्झायो न आहे त ईअं छो कंदा आहियूं। त असां हिकिड़ो अंग होॾे कंदा आहियूं, वरी हुनखे टेबल पढ़ंदा आहियूं, वरी असां अॻु होॾे कंदा आहियूं। इन जे पोयों छा लॉजिक आहे, इन जे पोयों हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, मां तव्हां सां इन विच में ई डिस्कस कयां थो। लेट सपोज़ मां लिखां थो 52/2। हाणे जंहिंजी मां टेबल पढ़ां थो, छा उनजी टेबल मथे अंग ते वञे थी या न, असां इहो डिविजिबिलिटी रूल्स में सुठे अंदाज़ में पढ़ी आया आहियूं। मूंखे ख़बर आहे त 52 ते ॿिनि जी टेबल वेंदी, ठीकु आहे, मां हिन ते टेबल पढ़ां थो, मतिलबु ॿिनि जी पढ़ी सघां थो ऐं ॿिनि जी टेबल वेंदी। पर ॾिसो तव्हांजी अगरि डायरेक्ट 52 जी टेबल घणा दफ़ा वेंदी, मतिलबु 52 ते 2 जी टेबल घणा दफ़ा वेंदी, तव्हां असां थोरो ब्रेक ॾींदासीं, छो त 2 जी टेबल असांखे 10 ताईं यादि आहे, अॻिते त यादि ई कोन्हे का। पोइ असां छा कंदा आहियूं, इनखे छो त आख़िरी अंग ते इत्मीनान हूंदो आहे न, असां हिनखे ब्रेक कंदा आहियूं। मिसाल कीअं, पहिरियों 1 × 2 2 × 4, पोइ हिकु हेॾे वेंदो 6 × 12। हाणे जेको मां हिनखे पहिरियों हिन अंग ते टेबल पढ़ी, वरी पोइ हेॾे खणी वियुमि अंग खे, इन जो मां साइंस जेका हिन जी साइंस आहे उहा मां तव्हांखे हिते सम्झायां थो, ठीकु आहे। हाणे मां 52 वंड कयां या 52 हीअं रिड्यूस कयां, हिन निशानीअ जो मतिलबु वंड बि हूंदो अथव, ठीकु आहे। हिन निशानी जो मतिलबु वंड हूंदो आहे, यानी तव्हां हेठे अंग खे मथे अंग तां छा कंदा आहियो, वंड कंदा आहियो न, असां अॻ में बि सिखी आया आहियूं। हाणे खे वंड था कयूं त 2 × 4 हिकु बचो, ऐं हिते मां छा पियो कयां 2 × 4 हिकु बचायो मां, हिते मां छा कयुमि 2 × 4 हिकु कटे आयुमि, तव्हां 2 लाहे अचो, तव्हांजा घणा थिया 12। मां हिते छा पियो कयां 2 × 4 हिकु हेॾे पियो कयां त हे घणा पिया थियनि 12, यानी मां ईअं पियो कंसीडर कयां त हीअ टेबल मां हिते लिखी आहे, हीअ टेबल मां हिन ते पढ़ी आहे त हिकु बचो आहे ऐं 2 वरी लाहिया वियासीं त 12 थिया आहिनि। मतिलबु हाणे अगरि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त इहो हिकिड़ो तमामु सिंपल कंसेप्ट आहे जेको असां हिन ते अप्लाए कंदा आहियूं। पर अक्सर ॿार मतिलबु इलाहिनि खे अगरि मां छो त मां जो जेको टाइम रहियो आहे पढ़ाइण वारो, उन में जॾहिं मां बिगनर खे पढ़ाईंदो आहियां न त उहो हिते ब्रेक ॾींदो आहे, चवंदा त साईं मतिलबु इहो छा था कंदा वञो, उहो मां हीअ कंदो आहियां। यानी अगरि उहो अलॻि सां वंड करे
बि उनजे मथां आहे या उनखे हिन तरीक़े सां ब्रेक करे अॻिते करे बि उनजे मथां आहे। सो हिन ते चवंदा 181 भाङे 50 हाणे अॻिते रिड्यूस कोन पिया थियनि छो त हिन ते 0 आहे त या त 5 जी टेबल वेंदी या त 2 जी वेंदी, ठीकु आहे, या 10 जी वेंदी, यानी 3 अंग वेंदा डिविजिबिलिटी रूल में। हिन जो आहे जेको आहे 8 हिकु 9 हिकु 10, यानी असांजी हिन ते 3 जी टेबल बि न वेंदी ऐं हिनखे राइम नंबर मिली वियो आहे चेक करण खां बाद में। त पोइ असां छा कंदासीं, हिनखे कंपाउंड में तब्दील कंदासीं। हाणे कंपाउंड में तब्दील कंदासीं त मां तव्हांखे ॾिसी ॿुधायां थो त हिन जो जवाबु थींदो 3 सॼा 31 भाङे 50। यानी कीअं, तव्हां हे नक्शो मां ज़हन में ठाहियो आहे, ठीकु आहे न। तव्हां जॾहिं घणो पढ़ंदा आहियो, घणी प्रैक्टिस कंदा आहियो, पोइ तव्हां ईअं ई जल्दी हल कंदा वेंदा आहियो शयुनि खे। ॾिसो कीअं, मूंखे ख़बर आहे 181 ते 50 जी टेबल घणा दफ़ा वेंदी, 150 ते 3 दफ़ा वेंदी, छो त चोथों 50 थींदो 200, इन करे मां हिते ई सम्झी वियुमि त हिन ते 150 ते 3 दफ़ा वेंदी। हाणे 181 मां 181 मां 150 कटींदव त तव्हांखे सिधा सवा 31 मिलंदा। हाणे मूंखे ख़बर आहे त 50 ऐं 31 अॻिते टेबल न थी वञे, इन जे करे मां छा कयुमि, 3 सॼा 31 जेके असांखे छेद मिलिया उहे मथां रखिया ऐं 50 मां हेठां साॻियो ई रखियोमांसि। सो सिंपल मेथड आहे हिकिड़ो उनखे जेको डेसिमल फ्रैक्शन आहे उनखे कॉमन फ्रैक्शन में तब्दील करण जो। ही कुझु विच में प्लस पॉइंट्स हुयूं, मां ज़रूरी सम्झमि त तव्हां ताईं इहे शयूं तव्हांजी अमानत आहे। अलाह साईं असांखे पंहिंजे उस्तादनि मां पंहिंजे अक़लो फ़हम मां इहे शयूं ॾिनियूं आहिनि, हीअ सभु तव्हांजी अमानत आहे तव्हां ताईं। उमेद आहे त हीअ क्लास तव्हांखे सम्झ में आयो हूंदो, तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे, हिनखे हल कयो, प्रैक्टिस कयो। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। वरी मिलंदासीं हिकु नए क्लास में।